औरतुनि जे ई हवाले सां असां कमु कयो आहे, जंहिंमें असां पंहिंजे ॻोठ खे मॉडल ॻोठ ठाहियो आहे। डेवलपमेंट जे हवाले सां उन में पाणीअ जी सहूलियत आहे, उन में गैस सारी हेल्थ जी सहूलियत आहे, घटियूं पकियूं आहिनि, नालियूं पकियूं आहिनि, वाटर सप्लाई आहे ऐं सेफ पाणी आहे। त इहे सभु शयूं असां पंहिंजे ॻोठ खे मॉडल करे वरितियूं आहिनि। ऐं सभ खां वॾी जेका ॻाल्हि आहे सम्झा थी उहा इहा आहे त असांजा जेके माण्हू उन ॻोठ जा जेके माण्हू आहिनि उहे अवेयर आहिनि, कानून जे हवाले सां अवेयर आहिनि। उन्हनि खे असां इदारनि सां गॾु लिंक कयो आहे, इदारनि खां ट्रेनिंग्स वरितियूं जीअं असां वरितियूं आहिनि। ऐं एप्रिशिएट थी करियां मारवी अवान खे ऐं मुख़्तलिफ़ समाजी इदारनि, उन्हनि पॉज़िटिव सियासी ऐं समाजी इदारनि खे, उन्हनि गवर्नमेंट जे इदारनि खे जिन औरतुनि खे तहफ़ुज़ ॾिनो आहे, ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि कई आहे, ॿारनि जे राइट्स जी ॻाल्हि कई आहे, असां उन्हनि खे एप्रिशिएट था करियूं। हिन प्लेटफॉर्म तां असां उन्हनि खे सलाम पेश था करियूं त हुननि पुठिते पियल उन्हनि माण्हुनि जे लाइ आवाज़ उथारियो आहे, जेके असां जहिड़ा माण्हू, असांजे ॻोठनि जा माण्हू जेके आहिनि उहे पोइते पियल आहिनि, उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो आहे। ऐं मारवी अवान जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां। हिन ई हाल में 2 साल पहिरीं, 3 साल पहिरीं हिकिड़ो प्रोग्राम थियो हो राफ़िया बंगिश जो, जंहिंमें उन में बि प्रोग्राम में DIG वग़ैरह आयल हुआ ऐं उन असांखे शील्ड ॾिनी हुई मूंखे, ऐं उन इहो चयो हो त तव्हांजा वधि में वधि मारवीअ जा जेके औरतुनि जा केसिस आहिनि, जंहिंमें 264 केस जेके हुआ असांजी ऑर्गेनाइज़ेशन जा हुआ, तंज़ीम जा हुआ, औरतुनि जा जेके असां हिते हल कया हुआ, इन जे करे हुन असांखे हिकिड़ी हिते शील्ड ॾिनी हुई DIG साहब खां। सो इहे सभु असां जूं हिकिड़ियूं काविशूं आहिनि, हिकिड़ियूं महिनतूं आहिनि, पर इदारनि खां सवाइ असां न हली सघंदासीं।